फिरोज वेझो ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत झेड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरां टीवी न्यूज़ जे रिपोर्टर महबूब कलोड़ो खां। जी महबूब, वधीक छा तफ़सील आहिनि? वाक़ियो पेश आयो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त माल चारींदड़ नौजवान ते फायरिंग करे जेको आहे हुनखे क़तल कयो वियो आहे। ज़मीन जो पुराणो तकरार हलंदड़ मामनि ऐं भांजनि में जंहिंतां फायरिंग करे नौजवान आहे शहज़ादो जावरी उनखे क़तल कयो आहे, जंहिंजो लाश सिविल अस्पताल नौशहरो फिरोज़ाबाद आहे। मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन मामले जो जेको वधीक जेके तफ़सील मिलिया आहिनि उनमें हिननि जो जेको तकरार हलंदड़ हो हुननि जो अॼु शाम फ़ैसिलो रखियलु हो, पर अॼु ही मामनि पारां भांज खे जेको आहे गोलियूं हणी क़तल कयो आहे। जी महबूब, वधीक तफ़सील ॾियण लाइ अव्हां जी महिरबानी।